नाज़िर रोहिड़ी वेझो ॻोठ अबीजाणो में वॾी पटणी जे रहवासियुनि रफ़ीक अहमद शेख, मुनीर अहमद शेख ऐं सहराब अली शेख ज़मीनी तकरार तां हिरासत कंदड़ बासर ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील ॾिसंदासीं रोहिड़ी खां सैफुल्ला बलोच जी रिपोर्ट में। नाज़रीन, असां रोहिड़ी जे शहर वॾी पटनी में मौजूद आहियूं। पटनी शहर जा रहवासी ख़ुदा बख़्श बाबा जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त वधीक हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। जी त साईं ख़ुदा बख़्श बाबे को मां ज़मीन वरिती आहे 8-9 साल थी विया आहिनि त जेको आहे त पैसा मूंखां 83 लख रुपए वठी चुको आहे। 35 एकड़ ज़मीन आहे। हाणे मां हुनजो खातो घुरंदो आहियां, चई आसरो ॾींदो रहियो, मुंहिंजो संडू आहे, आसरो ॾींदो रहियो। हाणे जेको आहे ज़मीन जो वैल्यू वधियो आहे, हाणे मूंखे जेको आहे त हमला बि करे थो, धमकियूं बि ॾिए थो, ख़ाली करे मुंहिंजी ज़मीन न त तोखे मारे रहंदुमि। हाणे जेको आहे त जेको आहे मूंखे SSP खां मूंखे तहफ़ुज़ खपे। साईं, मूंखे 2-3 साल थिया आहिनि, मां चौकीदार आहियां। ॾींहं जो बि चौकीदारी कंदो आहियां, राति जो बि कंदो आहियां। मुंहिंजी 15,000 पघार आहे। हिते कार ते 5 ॼणा अची लथा, जिन अची हमिलो कयो। असां ग़रीब मिस्किन माण्हू, हाणे जो उनजी ज़मीन आहे त असांखे उहो रखे, जो हिन जी ज़मीन आहे त असांखे हे रखे। हाणे असांखे बि मारनि पिया। असां मिस्किन ग़रीब माण्हू वञूं काॾे? तव्हां ॿुधायो। असां हुकूमत खे अर्ज़ु था कयूं, महिरबानी कयो, हिननि जूं ॻाल्हियूं कयो, जा हिननि खे लिखत वठी ॾियो। समझदासीं पहिरें पियाऊं, तॾहिं असां हिनजी बि जान छोकिरे छुटी आहे ऐं असांखे बि उन्हनि छॾियो आहे। 2 टे उन्हनि फेर कया, हिन छोकिरे खे मार कुट लॻा। असां पोइ भॼी विया, थोरो परे वेठा आहियूं पासे सां, बाक़ी हिन जा चौकीदार आहियूं। न हे असांजो मिटु आहे, न असांजो माइटु आहे। अॻु में असां ते हमलो कयो। मां हिते वेठो हुअमि फार्म ते, ऐं उन पुटु ऐं ॿियो जेको आहे ॿिया 2-3 माण्हू हुया, बुट खां असां न सुञाता हुआसीं। असांजे मना खे बि बाहि ॾिने, तंहिं ते मूंखे बि मार ॾिने, चई ज़मीन ख़ाली कयो। इन ते मुंहिंजा चौकीदार अची मूंखे छॾायो। इन खां बाद लींदड़ बेलीअ 2 फायर बि कयनि, ऐं वरी हलंदा विया त अॻिते बि फायर कयनि। असांखे चए थो त बसि ज़मीन ख़ाली कयो, ऐं तव्हां मूंसां, असां हुनखे अर्ज़ु कयूं था बाबा ॻाल्हियूं कर। असां वॾेरनि खे बि दाऊं ॾिनियूंसि। हाणे रेट वधी वियो आहे ज़मीननि जो। असांखे चए थो तव्हांखे उहे ई पैसा ॾींदुमि, या त वरी असां चऊं था त ॻाल्हियूं करे जे चङी अॼु। कैमरामैन शोएब अली सुमर सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरान TV न्यूज़, रोहिड़ी।